मेड़ भरिसां शाहपंज थाणे जे हद ॻोठ संदो लाखेर में 1 महीनो अॻु पाणी जे वारे तां लाखेर परात जे 2 सगन सोठनि में थियल झगड़े वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मसमात हाजिरा ख़ातून शौकत अली तारिक सदाकत हुसैन लाखेर ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब मेड़ पहुची एहतजाज कंदे ॿुधायो आहे त 1 महीनो अॻु पाणी जे वारे तां जवाबदारनि फ़क़ीर मोहम्मद लाखेर अलादात मुहर्रम आबिद ज़ाहिद सजण जवान माछी मोहम्मद ख़ान छजड़ो बचल ज़रदारी ऐं ॿियनि असां ते हमिलो करे असांजे 3 ॼणनि लियाकत लाखेर आशिक़ ऐं माशूक़ लाखेर खे बेदर्दी सां तशदुद करे उन्हनि खे मरणी करे फ़रार थी विया आहिनि जंहिंमें लियाकत लाखेर जी हालत हिन वक़्त ताईं नाज़ुक आहे। उन्हनि चयो त हिन वाक़े जो केस शाहपंज थाणे ते दाख़िल थियल आहे पर शाहपंज थाणे जो SHO मजीद बिरोही CI इंचार्ज बशीर लाखेर तारिक लाखेर जेके जवाबदार धुर खां ॻरी रक़म वठी उन्हनि खे गिरफ़्तार नथा कनि ऐं जवाबदार धुर जे चवण ते बेगुनाह असां मथां बि केस दाख़िल करे असांजे माण्हुनि खे गिरफ़्तार करे ज़ुल्म कयो आहे। हुन चयो त असीं मिसकिन पोरियत आहियूं असां सां ज़ुल्म जी इंतिहा कई वई आहे। IG सिंध DIG हैदराबाद SSP दाद नोटिस वठी असर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।